नाज़िक कुंदरी सरकारी मुलाज़मन पारां मुतालबनि जी मनता लाइ सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा दास मालिका जी। दास, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध एम्प्लॉइज अलायंस जे ॾिनल सतह जी कुंदरी सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि में तालाबंदी करे तदरीसी अमल जो बाइकाट कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी ऑफिसनि में पिणु तालाबंदी करे कम छॾ हड़ताल करण बैदि एहतजाज इकाइदो करायो वियो आहे। PTLF गश्ता गवाज़ ऐं ॿियनि तंज़ीमनि जी अॻुवाणी में मूसा समूह, नादर गिस्कोरी, वली कपरी, ज़फ़र गुल ऐं ॿियनि जो चवणु हो त हुकूमत पेटिशन फार्मूल रोल्स में ॿिया कारा कानून आणे सरकारी मुलाज़िम दुश्मन पॉलिसियूं जोड़े सरासर नाइंसाफ़ी करे रही आहे। जॾहिं त साल के अस्पताल जे मुलाज़िमनि जी हड़ताल करे OPD बंदि करे छॾी आहे। मरीज़ रुधी विया आहिनि। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सदस्य ते पैरामेडिकल अमले अस्पताल जे अमले हड़ताल करे OPD जो बाइकाट कयो आहे। जी दास, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।